घुमाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने ॾे वेंदसि कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने वञनि तिन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ दनिया जे दर ते पुॼाए अचो मूंखे अरबिया जे दर ते पुॼाए अचो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं पारस सां लोह जे सन्ही त सोन थियां अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन ऐं यकीन सां चई सघां थी त तव्हां हिन वक़्तु टेलीविज़न ऑन करे घरनि में मेहरान टेलीविज़न ते अज़मत रमज़ान जो इंतज़ारु करे रहिया हूंदा त तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं मुंहिंजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में ऐं सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबियूं व अतूबु इलैहि अॼु ख़ैर सां ॿियों अशरो आहे बख़्शिश जो अशरो ऐं असां सभु पंहिंजे परवरदिगार खां बख़्शिश जी दुआ करियूं था ऐं पंहिंजे परवरदिगार ॾे रुजू करियूं था बेशक हू रब रहमान आहे रहीम आहे 70 माण्हुनि खां वधीक प्यार कंदड़ आहे ऐं उहो रब ॾेई पचारींदो कोन आहे असांजो परवरदिगार एतिरो रहमान आहे एतिरो रहीम आहे जेको पंहिंजे बाने जे लाइ इंतज़ारु कंदो आहे त मुंहिंजो बानो मूंखां घुरे त उनखे ॾियां अॼु ख़ैर सां 11 रोज़ो आहे ॿियों अशरो आहे ऐं ॿिए अशरे जूं मुख़्तलिफ़ तयारियूं माह रमज़ान जो महीनो तमामु नंढड़ो लॻंदो आहे ॿिया ॾींहं बि यकीनन ख़ूबसूरत हूंदा आहिनि पर रमज़ान जो जेको महीनो हूंदो आहे नाज़रीन तमामु ख़ूबसूरत महीनो थिए थो इबादतुनि जो महीनो आहे रहमत जो महीनो आहे मग़फ़िरत जो महीनो आहे रब पाक खां बख़्शिश जी पाण दुआ घुरंदा आहियूं ऐं उनखां अलावा नाज़रीन अॼु मूं चाहियो पिए त इन बाबति तव्हां सां ॻाल्हि ॿोल ऐं करियां त असां शॉपिंग्स जे लाइ वेंदा आहियूं माह रमज़ान जो महीनो आहे यकीनन ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिते पाण चाहींदा आहियूं त उहे शयूं सभु असां वटि बराबरि हुजनि कंप्लीट हुजनि अच्छा मां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयां थी पर माह रमज़ान जी इहा स्पेशल ट्रांसमिशन आहे हिन सां भरपूर जेको सहकार आहे उहो अव्हांखे मां ॿुधाईंदी हलंदमि त स्पॉन्सरशिप कंहिंजी मौजूदु आहे स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो ऐं BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि पिणु चयो वञे थो नाज़रीन उनखां अलावा भरपूर असां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जी नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं ख़ुशूसियत हीअ आहे त हीअ पैंट तव्हांखे 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो नाज़रीन भरपूर सहकार टैंक बणाइण वारनि जो सां मौजूदु हूंदो आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं टैंक में अव्हांखे ख़बर आहे त विटामिन C आहे विटामिन D सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां टैंक भरपूर आहे एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया
वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद है, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान। ऐं अॼु मुंहिंजे ज़हन में 2-4 ॻाल्हियूं हुयूं, स्पॉन्सरशिप हुई त मूं चाहियो पे त अनाउंस कंदी हलां। ऐं नंढो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ असां वधूं था, काॾे न वञिजो, अव्हां ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी, अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट पंजाब जो ज़ाइको झलके थो BBS में। नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं उन खां अलावा क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं भरपूर ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान। ऐं यकीनन चांहि जे कप जी त पाण सभिनीनि खे नीड हूंदी ई आहे, सहरी जे वक़्त में सहरी खां पोइ असां चांहि जो हिकिड़ो कप ज़रूरु यानी नीड आहे न हर कंहिंजी। ऐं उन खां पोइ वरी इफ़्तार जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त इफ़्तार में बि हिकिड़ो कप चांहि जो असांखे खपंदो ई आहे। सो वाइटल खां अलावा टपाल मेज़बान बि ज़बरदस्त ऑप्शन आहे। नाज़रीन अॼु यकीनन खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान जे ज़हन ते तारी थी वेंदियूं आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं तव्हां चाहींदा आहियो त लिखो, कॾहिं कॾहिं असां वटि ऑप्शन हूंदो आहे त असां थ्रू दी सोशल अकाउंट्स का ॻाल्हि शेयर करे वठंदा आहियूं, नंढी वीडियो क्लिप ठाहे वठंदा आहियूं। मूं वटि ही सुठो चांस आहे, सुठो ऑप्शन आहे मुंहिंजे लाइ त मुंहिंजे अॻियां स्क्रीन मौजूदु हूंदी आहे ऐं मुंहिंजा तमामु नाज़रीन मौजूदु हूंदा आहिनि ऐं तमामु हाज़रीन असांजा मौजूदु हूंदा आहिनि, त उन्हनि जे अॻियां कुझु ॻाल्हियूं रखंदी आहियां। असां मुख़्तलिफ़ शयूं यकीनन पाण वठूं था, वॾनि वॾनि मार्ट्स ते वेंदा आहियूं, वॾनि वॾनि दुकाननि ते वेंदा आहियूं, वॾनि वॾनि शॉप्स ते पाण वेंदा आहियूं ऐं पंहिंजी ज़रूरत जूं तमामु शयूं पाण ख़रीद कंदा आहियूं। पर कोशिशि पाण खे इहा करणु खपे त नंढा नंढा जेके वापारी आहिनि, नंढियूं नंढियूं जेके रेडियूं लॻल हूंदियूं आहिनि, नंढा दुकान हूंदा आहिनि, नंढड़ियूं मांडड़ियूं ठहियल हूंदियूं आहिनि, उन्हनि तां पाण पंहिंजे वाहिपे जूं शयूं ख़रीद कयूं। छाकाणि त इन जे पोयां रीज़न इहो आहे त वॾा वॾा जेके दुकान आहिनि उन्हनि जी वॾी चैन ठहियल हूंदी आहे, इहो वॾो बिज़नेस हूंदो आहे, उन्हनि जो नालो मुख़्तलिफ़ शयुनि में विरहाइजी वेंदो आहे, तक़सीम थींदो आहे। पर आम माण्हू जेको हिकिड़ो रेड़ी लॻाए वेठो आहे, हिकिड़ो मांडड़ी खोले वेठो आहे, हिकिड़ो नंढड़ो हटु खोलियो वेठो आहे, त उहो पंहिंजे घर जो चुल्हो ॿारींदो आहे, पंहिंजे बचनि खे पालींदो आहे, पंहिंजे घर वारनि खे सपोर्ट कंदो आहे ऐं उनजो सॼो दारो मदार उन पंहिंजी नंढी रोज़गार ते हूंदो आहे। सो असांजी कोशिशि इहा हुजणु खपे त असां वटि जेके आस पास नंढा नंढा वापारी आहिनि, नंढो नंढो कमु कंदा, असां उन्हनि खे सपोर्ट कयूं। ऐं सपोर्ट इहा बि आहे त तव्हां कंहिं वॾे शॉप जे बजाए उन नंढे दुकानदार वटि वञो, उन खां पंहिंजे वाइपे जूं शयूं वठो, त इहो मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो असांजी सोसाइटी में सुठो अमल पिणु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में माशाअल्लाह असां अॼु पाण 11 रोज़े में मौजूदु आहियूं ऐं कंटिन्यूअसली हीअ असांजी ट्रांसमिशन हली आहे। असांजा डायरेक्टर साहिबु मुर्तज़ा मजबूर साहिबु, उन्हनि जी तमामु घणी कोशिशि हूंदी आहे, जागीरानी साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि जी तमामु घणी कोशिशि हूंदी आहे, ओवरऑल सॼी टीम जी कोशिशि हूंदी आहे, एंटायर टीम जी सपोर्ट सां ऐं हिते मौजूदु हूंदी आहियां। स्क्रीन ते त यकीनन तव्हां मूंखे ॾिसी रहिया हूंदा आहियो, पर असां वटि कैमरामैन मौजूदु हूंदा आहिनि, असां वटि सपोर्टिव पंहिंजा वर्कर्स मौजूदु हूंदा आहिनि, जिन जे थ्रू ही जेका ट्रांसमिशन आहे ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां अव्हां जे घरनि में स्क्रीन ते हली रही हूंदी आहे। त पूरो जो पूरो क्रेडिट आउं उन्हनि खे ॾींदमि, छाकाणि त उन्हनि जे करे ई, उन्हनि जी सपोर्ट सां ई कमु हली रहियो हूंदो आहे। सो हिन तरफ़ असांजा भाउ मौजूदु आहिनि, किचन खे संभालींदा आहिनि सोलंगी साहिबु। असलम भाउ खे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो तव्हां? माशाअल्लाह जी ज़बरदस्त। ऐं हिन तरफ़ असांजा आयल मौज़िज़ महिमान आहिनि, सो घणी देरि नथी कयां, उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहिबु तव्हांखे भलीकार चवां थी। नाज़रीन उन खां अलावा असां वटि मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अली साहिबु, तव्हांखे आउं भलीकार चवां थी। ऐं माहीन असां वटि मौजूदु आहे, माहीन पाण बि तमामु प्यारी आहे ऐं तमामु प्यारो आवाज़ु अथसि, माहीन खे बि मां वेलकम चवां थी। हाफ़िज़ बिलाल असां सां मौजूदु आहिनि, तव्हांखे आउं वेलकम चवां थी, अस्सलाम वालेकुम। ऐं मुफ़्ती साहिबु अॼु शुरूआति यकीनन तव्हां खां ई कंदासीं। अॼु ख़ैर सां पाण ॿिए अशरे में मौजूदु आहियूं ऐं मग़फ़िरत जो अशरो तव्हांजो बयानु ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
रहमत जे अशरे खां पोइ मग़फ़िरत जे अशरे जी इब्तिदा थी वई आहे। जी पहिरियों रोज़ो आहे मग़फ़िरत जे अशरे जो, यानी अॼु 11हों रोज़ो आहे। जी बख़्शिश तलब करणु, यानी बख़्शिश ख़ुदा तलब जे करणु, तरफ़ां पाण इहो ऐलान थो थिए, रब फरमाए थो बाना अचो बख़्शिश तलब कयो त मां तव्हांखे बख़्शे छॾींदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो त बानू पाण बेबस थी मजबूर थी दुनिया जा दरवाज़ा ॾिसी हर जॻह तां नाउमीद थी पोइ रब ॾे मोटंदो आहे। जी पर हिते त ख़ुदि पाण रब फरमाए थो त मग़फ़िरत जा ॾींहं अथव ऐं हींअर मुंहिंजे रहमत जा मुकमल दरवाज़ा खुलियल आहिनि सुभान अल्लाह। ऐं जेके आहिनि जहन्नम जा दरवाज़ा मुकमल तौरु बंदि आहिनि ऐं मुंहिंजी रहमत वारी सिफ़त हींअर पूरे जोश ऐं जज़्बे सां आहे। बेशक जल्दी अचो, जेका शइ तलब करणी अथव कयो त मां तव्हांखे अता कंदो ईंदुसि। हाणे अता करणु रब जो कमु, वठणु असांजो कमु आहे। पोइ ॾिसंदा आहियूं न त वठण वारो जेतिरो ज़हीन हूंदो आहे, जेतिरो तेज़ हूंदो आहे, समझदार हूंदो आहे, एतिरो उनखे जेको आहे वधीक मिलंदो आहे। जी हा त जीअं हाणे तव्हां हिकिड़ो आम खणी फ़क़ीर जो मिसाल वठो त जेकॾहिं को फ़क़ीर हूंदो आहे, ज़रूरतमंद हूंदो आहे, कंहिंखां घुरंदो आहे, पर हुनजे लफ़्ज़नि में एॾो सिहर हूंदो आहे, घुरण जो अंदाज़ तरीक़ो जो माना न ॾींदड़ बि जंहिंजो इरादो न हुजे उहो बि कुझु न कुझु ॾेई वठंदो आहे हुनखे। बिल्कुलु ठीकु। हा, जेकॾहिं को ढंग रंग न हूंदो आहे, अगरचे ज़रूरतमंद हूंदा पोइ बि हुनखे को ख़ासि ताउन न थींदो आहे। त हीअ आहे ईअं त जेतिरो बंदो जेतिरी आजिज़ी इनकिसारी रब जे दरबार में कंदो, सर सजदे में रखंदो, गड़गड़ाईंदो, दुआऊं घरंदो, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़ाअफ़ु अन्नी या गफ़ूर या गफ़ूर या गफ़ूर। ऐं अल्लाह जी रहमत खां असांखे नाउमीद त थियणो ई न आहे न, छो त कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह जे रहमत खां नाउमीद न थियो, छो त इहे त रब जूं सिफ़तूं त इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। ख़ुदा त सभु गुनाह मिटे छॾींदो आहे, सभु गुनाह मिटे छॾींदो आहे। जॾहिं आम ॾींहंनि में ख़ुदा खे पुकारण सां, ॿाॾाइण सां गुनाह सभु माफ़ था थियनि त पोइ हिनमि त बदर जे औला इनशा अल्लाह ताला असांजा गुनाह माफ़ बि थींदा। ऐं अॻिते जे लाइ इहा दुआ घुरिजे त मुंहिंजा मालिक बाक़ी जेका ज़िंदगी आहे उन्हनि में असांखे गुनाहनि खां बचण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाइजां त इनशा अल्लाह ताला अल्लाह ताला जेको आहे असांखे बाक़ी ज़िंदगी गुनाहनि खां बचण जी बि तौफ़ीक़ हिम्मत अता फ़रमाए। आमीन आमीन सुभान अल्लाह। तमामु ख़ूबसूरत तव्हांजो बयान। कारी मोहम्मद अली साहब असां वटि मौजूदु आहिनि ऐं अव्हां खां सनाते कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह, ऐं माइक अव्हां ताईं पहुचायां थी। बिस्मिल्लाह कयो तव्हां। दुरूद पाक का नज़ारा पढ़ लीजिए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफ़ा नज़र करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे। मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने। मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे। शब्बरो शब्बीर के नाना है वो, शब्बरो शब्बीर के नाना है वो, अपने नाना से हमें मिलवाएंगे,
اپنے نانا سے ہمیں ملوائیں گے. سبز گنبد پر نظر جب جائے گی، ہاں سبز گنبدیں پر نظر جب جائے گی، کام سب بگڑے ہوئے بن جائیں گے، کام سب بگڑے ہوئے بن جائیں گے. سوؤں گا میں آج بھی اس آس پر، سوؤں گا میں آج بھی اس آس پر، آقا خواب میں جلوہ دکھانے آئیں گے، خواب میں جلوہ دکھانے آئیں گے. شبر و شبیر کے نانا ہے وہ، شبر و شبیر کے نانا ہے وہ، تا قیامت تا قیامت تا قیامت ان کا صدقہ کھائیں گے، تا قیامت ان کا صدقہ کھائیں گے. گنبد خضرا کی ٹھنڈک پائیں گے، ہاں گنبد خضرا کی ٹھنڈک پائیں گے، ہم بھی اس کے سائے میں سو جائیں گے، ہم بھی اس کے سائے میں سو جائیں گے. مدینے جائیں گے مصطفیٰ نظر کرم فرمائیں گے، ایک دن ہم سب مدینے جائیں گے. آمین آمین. سبحان اللہ سبحان اللہ. انتہائی خوبصورت کلام ऐं माहीन असां सां गॾु आहिनि. माहीन आपसे नातिया कलाम सुनना चाहेंगे हम. बिस्मिल्लाह कीजिए. हसरते दीद में हर आँख को नम देखा है, मैंने उनको तो नहीं उनका करम देखा है, मैंने उनको तो नहीं उनका करम देखा है, और उनसे निस्बत है जिन्हें, उनसे निस्बत है जिन्हें वो बड़े आराम से हैं, मैंने आका के गुलामों पे करम देखा है, मैंने आका के गुलामों पे करम देखा है. पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, और दुरूद सैयद कौनैन के वसीले से है, दुरूद सैयद
میری زبان پہ آقا تیرا ہی نام آئے، میری زبان پہ آقا تیرا ہی نام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے۔ اور شاعر نے کیا خوب دعا فرمائی ہے کہ میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو، میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو، جناب زہرا کے صدقے میں ایسی شام آئے، جناب زہرا کے صدقے میں ایسی شام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، اور غلام زہرا ہوں میں تو علی کا نوکر ہوں، غلام زہرا ہوں میں تو علی کا نوکر ہوں، ہمیشہ پنجتنی نسبت ہی میرے کام آئے، ہمیشہ پنجتنی نسبت ہی میرے کام آئے، میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے، خدا کرے کبھی طیبہ سے یہ پیام آئے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاء اللہ، تمام پیارو آواز مہین جو انتہائی خوبصورت کلام، نڑو سوال ہے، حالانکہ ان جو آنسر تمام وڈو ہے، ڈسکشن تمام گہری ہے، پر ماں چاہیندم تو مفتی صاحب تاں تھوڑو سمرائز کرے بیان فرمایو تو غزوہ حنین کنجے نتیجے میں واقع تھی۔ مفتی صاحب معاف کجو، پہلیں اساں بریک کی طرف ودی وٹھوں تو پوئے تہاں آرام سان اساں کے ہوں بھی جو ڈسکشن خوبصورت ہوجے تو چاہیو ویندو ہے تو ٹائم اساں کے گھنو کھپے۔ ناظرین، وقت تھی ویو ہے شارٹ کمرشل بریک جو عظمت رمضان میں عظمت رمضان سے بھرپور سہکار موجود ہے بروک پانڈ سپریم ڈسٹ جو ہمیشہ کا نالو ہے کہ اعتماد جو ایک بھروسے جو نیلسن پینٹس جو بھرپور سہکار موجود ہے، رنگ زندگی جو بھرپور سہکار موجود ہے، ٹینک بنائण والن جو ٹینک بنائے بہتر مستقبل روزانہ کوئس جو بھرپور سہکار موجود ہے، حقیقی ذائقو حقیقی خوشی سا وائلڈ وینچر جو بھرپور سہکار موجود ہے، موج مستی تفریح جی نئی دنیا وائٹل جو ناظرین بھرپور سہکار موجود ہے، وائٹل چاہیں پیو زندگی جیو فارمی جو بھرپور سہکار موجود ہے، ناظرین بھرپور سہکار موجود ہے، ٹپال میزبان جو سندھ جو شان ٹپال میزبان کاڈینا ون جو ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन عظمت رمضان۔
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन नज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। माशाअल्लाह सां 11हों रोज़ो आहे अॼु ऐं असां वटि मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। दीन इस्लाम जी रोशनी में ॻाल्हि ॿोल अव्हां ताईं पहुचाई वेंदी। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार ग्रुप पाण सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार, टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। उन खां अलावा नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जो शान टपाल मेज़बान मुफ़्ती साहब ग़ुज़वा हुनैन बाबति तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन बाबरकत महीने रमज़ानुल मुबारक में मक्कतुल मुकर्रमा जॾहिं फ़तह थियो जी त हुज़ूर जी दुआ जे करे उहो अमन ऐं अमान सां फ़तह थियो बग़ैर जंग जिदाल जे। जी त इहा ख़बर जॾहिं कबीले बनू हवाज़िन वारनि ते पहुती त उहे तीर अंदाज़ी में मशहूरु आहे। जी माना हिकिड़ो तीर या फौरी तौर ॿियो तीर हलाइणु, तीर अंदाज़ी में मशहूरु आहे। हुननि इहो चयो त मके वारा खे कहिड़ी ख़बर त जंग कीअं कबी आहे ऐं जंगो जिदाल छा आहे, इहे सादा इन्हनि खे कहिड़ी ॼाण। मुसलमाननि में अगरि ज़रूरत ऐं हिमत आहे त असां सां अची जंग कनि त असां उन्हनि खे ॿुधायूं त जंग कीअं थींदी आहे। असांखां वधीक त को तीर अंदाज़ आहे ई कोन। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात तंहिंजो इहो पैगाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे जिहाद जे लाइ तयारु कयो जी ऐं कबीले बनू हवाज़िन सां जेका जंग थी उहा 6 शवाल ते, जीअं रमज़ान शरीफ़ गुज़रियो शवाल मुकर्रम जी 6 तारीख़ ते। उन कबीले वारनि छा कयो त चई जंग करणी आहे पर कंहिं बि सूरत में पोइ हिते हटणो न आहे, मुसलमाननि खे इबरतनाक सज़ा ॾियणी आहे। पोइ हुननि छा कयो जो हुननि चयो त हाणे ईअं कयो, हुननि जो जेको माल पैसा सोन चांदी जानवर उहे बि गॾु पाण सां खयूं, औरतूं बि गॾु पाण सां वठी आया। उहो इन जे करे त कंहिं सबब जे करे जेकॾहिं असांखे मैदान जंग खां भॼणो पवे त असांजे साम्हूं जेको आहे असांखे पंहिंजी गैरत भॼण न ॾिए त असांजो माल सॼी ज़िंदगी जी कमाई उहो मौजूदु, असांजी इज़तूं असांजूं औरतूं हिते मौजूदु आहिनि, असांजा ॿार, असां वेंदासीं त असांजी वॾी ख़्वारी थींदी। पोइ जीअं सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन पहुता त सहाबा जो तइदाद हो 12,000 तक़रीबन ऐं हो हुआ 4,000। त सहाबा किराम मां कुझु सहाबनि फरमायो त मैदान बदर में हुयासीं असां 313, हुआ 1000। असलो साज़ो सामान बि हुननि वटि घणियूं, सवारियूं बि हुननि वटि, असां वटि कुझु कोन हो, त बि असां काफ़िरनि खे इबरतनाक शिकस्त ॾिनीसीं। अॼु त हिननि खे असां जीअं घर में गजर मूरी कटबी आहे ईअं कटे छॾींदासीं, हिननि खे ख़तमु करे छॾींदासीं। त इहे जुमिला रब खे पसंदि न आया सहाबा किराम जा। जॾहिं इहे जुमिला पसंदि न आया सरकार रब जी ज़ात खे त सहाबा फरमाइनि था त पोइ जीअं मैदान में बीठासीं त उन्हनि एॾी तीर माना हिक ॿिए जे पुठियां एॾो तेज़ी सां पिया अचनि जो असां हैरान त तीर खे छिकणु, कमान खे क़ाबू करणु, वरी उन खां पोइ ॿियो तीर हलाइणु, एॾी माना हा एॾी तेज़ी एॾी महारत। एतिरी तीर अंदाज़ी हुननि कई जो ज़मीन ते सिज जी रोशनी नज़र कोन पई अचे। पोइ मजबूरनि असांखे पंहिंजा क़दम पोइते हटाइणा पिया साहबा खे। साहबा पोइते हटिया त पोइ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्बास खे फरमायो त साहबनि खे सॾु कयो। हुज़ूर फरमायो त मां अल्लाह जो सचो नबी आहियां, मुंहिंजो दीन सचो आहे, ॿुधी छॾियो साहबा, हमेशह फ़तह आख़िर हक़ जी हूंदी आहे, अचो वापसि। साहबा फरमाइनि था जॾहिं असांजे कननि ते इहो आवाज़ु पहुतो त पैगंबर सॾे थो त असां ईअं डोड़ियासीं जीअं मादा पंहिंजे जानवर ॾे, जीअं को जानवर जो ॿचो रड़ करे ऐं जानवर ॿुधंदो आहे त ईअं डोड़ंदो आहे वठी, असां ईअं चई डोड़ंदा आयासीं वापसि आयासीं। पोइ हुज़ूर फरमायो त अल्लाह जी मदद तलब कयो,
छो त सॼी ताक़त रब जे हथ में आहे, सभु कुझु उन वटि आहे। कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतम बिइज़्निल्लाह। जॾहिं हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने खां अॻियां पोयां इहो मामिलो पेश आयो त हिकिड़ो हुयो बादशाह जेको नेक हुयो, मुस्लमान हुयो, उन वटि जमात थोरी मञींदड़ थोरा हुआ। ॿिए सिपारे में ज़िक्र आहे अॻियां तालूत जो किसो फलम्मा फसल तालूत बिल जुनूद, त हू घणा हुआ। त हिननि जेके थोरा हुआ, हिननि जो ईमान मज़बूत, अलाह ताला हिननि खे फतह अता फरमाए छॾी। रब फरमाए कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतम बिइज़्निल्लाह। असां थोरी जमात खे बि घणा ई कसरत वारनि जे मथां ग़लबो ॾेई छॾींदा आहियूं। साहबी वापसि आया, हुज़ूर फरमाया त हाणे अलाह जी मदद तलब कयो। सभिनि चयो त हस्बी अल्लाह, अल्लाह काफ़ी आहे। बसि इहो चई आहे, दुआ घुरी जो वरी मैदान जंग में लथा त उन कबीले बनु हवाज़िन वारनि खे इबरतनाक शिकस्त ॾिनऊं। हुननि जा काफ़ी तादाद माण्हू मारिजी विया ऐं 6000 हुननि जा कैदी बणिजी विया, कैदी। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जंग ख़तमु थी त हुज़ूर जे दरबार में आया त हुज़ूर जा हुन में रिश्तेदार बि हुया, रिदाई रिश्तेदार बि हुआ ॿिया। अची वञनि चयो त जेकॾहिं असां अॼु दुनिया जे बादशाह जे साम्हूं वञूं हा त उहो बि असांखे वापसि कोन मोटाया। तव्हां अलाह जा जे नबी आहियो, सचा आहियो, न पैगम्बर आहियो, तव्हांजो जे दीन हक़ आहे, ऐं उन सां गॾोगॾु असां तव्हांजा रिश्तेदार बि आहियूं। असां हिते महिरबानी कयो, असां हींअर मजबूर बेबस थी वियूं, असांखे असांजो इहो कैदी बि वापसि कयो ऐं असांजो साज़ो सामान बि वापसि कयो। हुज़ूर फरमायो त इहो मुंहिंजे अकेले जो फ़ैसिलो न आहे, बिल्कुलु, छो त हीउ सभिनि जो। मूंखे हुज़ूर जो उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त बसि ईअं दिलि मां हिकिड़े मुहबत मां, फ़र्ते मुहबत मां लुड़क ईंदा आहिनि। त हिकिड़ी औरत हुज़ूर जे दरबार में आई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम शायदि हुनजो पहिरें ई किथे रिश्तो हुयो या इज़्दिवाजी ज़िंदगी हुई, उतां त अलहदगी थी वई। पोइ हुज़ूर हुनखे मशवरो ॾिनो, पाण फरमाइसि त तूं फलाणे सां निकाह कर। त उन औरत अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंखे इहो हुकुम था ॾियो या मशवरो था ॾियो? त मुंहिंजे मोहम्मद फरमायो त मां मोहम्मद तुंहिंजे जान जो मालिक न आहियां, मां सिर्फ़ु तोखे मशवरो थो ॾियां, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, तोखे ख़ालिक़ काइनात इख़्तियार ॾिनो आहे। तूं चई या रसूल अल्लाह, जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां हर ॻाल्हि खे क़ता करे ख़तमु करे मां तव्हांजे हुकुम खे लबैक चवंदुसि। जेकॾहिं तव्हां मशवरो था ॾियो त मां हिते इन मर्द सां जंहिंसां तव्हां ॿुधायो था इन सां निकाह करणु नथी चाहियां। हुज़ूर फरमाइसि तोखे इजाज़त आहे, जिथे तुंहिंजी दिलि चए। इन मां हिकिड़ो त इहो बि दर्स। मुफ़्ती साहब, इन वाक़े मां 2-3 सुवाल ॿिया बि मुंहिंजा पैदा थियनि था ज़हन में, यकीनन तव्हां सां डिस्कस करणु चाहींदसि, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक। चवां जी इजाज़त सां ई अॻियां वधंदसि। ऐं नाज़रीन, अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान सां ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो। टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे, क्विज़ हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे ऐं सिंध जो शान टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी। ऐं रमज़ान जो महीनो इन जे लाइ बि ख़ूबसूरत हूंदो आहे त न चाहींदे बि ज़िक्र ज़ुबान ते हूंदो आहे, न चाहींदे बि दिलि चवंदी आहे त नमाज़ पढ़ूं, न चाहींदे बि दिलि चवंदी आहे त ज़िक्र करियूं। इहा ख़ूबसूरती आहे माह रमज़ान जी, जो अल्लाह तबारक व तआला असांखे बार बार इहो मौक़ो फ़राहम कंदो आहे। हर ॾींहं ते असां हज़ारे नेकिन जो असां वटि चांस हूंदो आहे, असां वटि हज़ारे नेकिन खे पंहिंजो करण जो चांस असां वटि मौजूदु हूंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार बि मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो।
टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक खां अलावा असां वटि फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी ऐं टपाल मेज़बान सिंध जो शान असां वटि भरपूर स्पॉन्सरशिप टपाल मेज़बान जी मौजूदु आहे। ऐं अॻियां वधूं था असां वटि आयल जेके महिमान आहिनि नात ख़्वान आहिनि हाफ़िज़ बिलाल उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। वो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो। जान है वो जहान की, जान है वो जहान के। जान है तो जहान है। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी, वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी नजर में बसाने को जी चाहता है। जिहादे मोहब्बत की आवाज गूंजे तो कहा हंज़ला ने ये दुल्हन से अपनी इजाजत अगर दो तो जामे शहादत। इजाजत अगर दो तो जामे शहादत लबों से लगाने को जी चाहता है। सितारों से ये चाँद कहता है हर दम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। सितारों से ये चाँद कहता है हर दम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। इशारे में आका के इतना मज़ा था, इशारे में आका के इतना मज़ा था कि फिर टूट जाने को जी चाहता है। और जो देखा है रूए जमाले रिसाला,
تو طاہر عمر مصطفیٰ سے یہ بولے مجھے آپ سے دشمنی تھی مگر اب مجھے آپ سے دشمنی تھی مگر اب غلامی میں آنے کو جی چاہتا ہے وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے وہیں گھر بنانے کو جی سبحان اللہ. ماشاء اللہ حافظ بلال, ماشاء اللہ اچھی کوشش آپ کی ہے. اور مولانا صاحب اساں موجود ہیں, مفتی صاحب اساں جی اج جی پروگرام میں بھی اساں ساتھ نبھائن پیا. مفتی صاحب اوہاں जेको वाक़ियो बयानु कयो उन खां पोइ जेकॾहिं असां पंहिंजे मुआशरे ते नज़र विझूं था त इस्लाम जा छा रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि नियाणियुनि जे लाइ, त वालिदीन खे उन्हनि सां कीअं सलूक करणु खपे, ख़ासि तौर ते जेके बि रिश्तनि जा मामलात थींदा आहिनि त नियाणी केतिरो ईज़ी फील करे पंहिंजे वालिदीन सां ॻाल्हाइण वक़्तु. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वालिदैन मां बिलख़ुसूस वालिदा पंहिंजी नियाणी खे एतिरो पंहिंजे वेझो रखे, एतिरो उनखे प्यारु ॾिए जो उहा का बि दिलि जी ॻाल्हि हुन खां लिकाए न, बल्कि जेको बि हुजे त हुनखे खुली करे पंहिंजी हाल हक़ीक़त करे सघे वालिदा सां. वालिद सां बि त हुननि सां अहिड़ो रवैयो इख़्तियार कनि औलाद सां, नियाणी सां, जो हुन जो ख़ौफ़ हुनजे ते तारी न हुजे. ऐं उन खां पोइ जॾहिं रिश्ते जो मामिलो आहे त रिश्ते जे मामले में नियाणी खे आगाही ज़रूरी आहे, उनजो मशवरो ज़रूरी आहे. उनजे मशवरे खां बग़ैर जेकॾहिं हा त उन में ख़राबियूं पैदा थियूं थियनि, उन सां उनजी हक़ तलफ़ी थी थिए नियाणी जी. इन जे करे त जे बहितरीनु सुहिणो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं सुठो रिश्तो वालिदैन तलाश कनि त पोइ उनजे नियाणी खे वेही उनजे साम्हूं इहा कचहरी कनि, असां हिकिड़ो रिश्तो ॾिठो आहे पंहिंजे नियाणी जे लाइ, हीउ फलाणो पाण में मर्द ऐं औरत, त हीउ बहितरु रहंदो. पोइ वरी अलहदा वरी वालिदा नियाणी खां पुछे तुंहिंजी राय छा आहे, तुंहिंजो इरादो छा आहे. हा, ऐं निकाह खां पहिरीं हिकिड़ो दफ़ो ॾिसण जी बि शरीयत इजाज़त ॾिनी आहे, मर्द खे बि ऐं औरत छोकिरी खे बि, माना घोट कुंवार ॿिन्ही खे. हदीस शरीफ़ आहे, मां मुकमल हदीस न सिर्फ़ु उन जो इशारो थो ॾियां त हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला खे हुज़ूर फरमायो त तूं निकाह खां पहिरीं जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो उनखे ॾिसी हा त उहे पाण फरमाइसि त तो भला निकाह खां पहिरीं ॾिठो हुयो जंहिंसां तुंहिंजो निकाह थियो, अर्ज़ु कई न या रसूल, पाण फरमाइसि हिकिड़ो दफ़ो पहिरीं तूं निकाह करण जे इरादे सां उनखे ॾिसी हा. उहो हिकिड़ो दफ़ो हिक ॿिए खे जेको ॾिसणु आहे निकाह खां पहिरीं, उहो तव्हांजे ज़िंदगी में मुहबत जो ज़रियो बणिजे हा. त लिहाज़ा इन्हनि शइ इस्लाम जीअं असांखे हुकुम ॾिनो उन ते हलणु खपे. असांजे मुआशिरे में किथे माना हू पंहिंजा उसूल ठाहे उनखे इस्लाम ते थापे छॾींदा त हीउ इस्लाम जो हुकुम आहे. ईअं न आहे, जीअं इस्लाम हुकुम ॾिनो आहे उनखे सम्झी करे उन ई तर्ज़ अमल ते हलणु खपे असांखे. ऐं ॿियो हू जेको मां अर्ज़ु पे कयो वाक़ियो ग़ज़वे हुनैन वारो, पोइ बिलाख़िर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे साहबा सां मशवरो कयो. साहबा अर्ज़ु कयो या रसूलल्लाह जीअं तव्हांजी मर्ज़ी, तव्हांखे इख़्तियार आहे असांजे तरफ़ां. पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे फरमायो त हिकिड़ी शइ तव्हां पसंदि कयो, जेकॾहिं तव्हांजा क़ैदी सभु आज़ादु था कयूं, बाक़ी जेको माल आहे इहो मुजाहिदीन में असां विरायूं था. पोइ हुननि चयो ठीकु आहे, असां माल वरी कमाईंदासीं, असांजे सभिनि खे जेके बि आहिनि असांजा क़ैदी उन्हनि खे आज़ादु कयो. हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न सलूक ॾिसो, दुश्मन आयो आहे, क़ैद थियो आहे, वरी ख़ुल्क़ अज़ीम ॾिसो, वरी साहबनि खां मशवरो करे उन्हनि खां इजाज़त था, आका थो ग़ुलामनि खां इजाज़त तलब करे, इन खां वधीक त को ख़ुल्क़ अज़ीम थींदो ई न. वरी उन्हनि खे हुज़ूर अलैहिस्सलातु सां अहिड़े हुस्न सलूक सां था आज़ादु कनि जो की जंगनि में कई अहिड़ा क़ैदी आहे जिन खे हुज़ूर आज़ादु कयो, जीअं आज़ादु कयो उन्हनि कलमो पढ़ी मुस्लमान थी विया. हुज़ूर जो अख़लाक़ माशाअल्लाह. तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू हली रही आहे नाज़रीन, पर वक़्तु साई जो थी वियो आहे. असां साई जी तरफ़ वधी रहिया आहियूं ऐं अज़मत रमज़ान सां ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट पंहिंजाइप जो ज़ाइक़ो
झलके थो BBS में। नाज़रीन भरपूर सहकार नेल्सन पैंट्स में मौजूद है। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है। अज़मत रमज़ान सां टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं भरपूर सहकार मौजूद है। क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूद है। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद है। फॉर्मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी नाज़रीन। ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है। टपाल मेज़बान जी सिंध जो शान टपाल मेज़बान अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी ये स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां अज़मत रमज़ान में भलीकार चवां थी ऐं अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूद है ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी। हमेशह का नालो आहे कैतमाद जो हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है नेल्सन पैंट्स जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड है रंग ज़िंदगी जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है टैंक ठाहिण वारनि जो टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार मौजूद है। हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूद है। नाज़रीन मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया अज़मत रमज़ान सां वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद है। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूद है। सिंध जो शान टपाल मेज़बान ऐं असां वटि मुफ़्ती साहब इन तरफ़ मौजूद आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। कारी मोहम्मद अली साहब असांजे प्रोग्राम में नात ख़्वान आहिनि, पाण तशरीफ़ फरमा आहिनि। माहीन असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि ऐं हाफ़िज़ बिलाल असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। मैं आपसे नातिया कलाम सुनना चाहूँगी। जी बिस्मिल्लाह कीजिए। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार। जानो दिल तुम के नजर फरमाइए। दिल मेरा गमगीन है ए गम
زدوں کے غم گسار سرکار اب تو ہو گئے غم بے شمار جان و دل تم پر فدا اے دو جہاں کے تاجدار جلد پھر تم لو بولا اور سبز گنبد دو دکھا جلد پھر تم لو بولا اور سبز گنبد دو دکھا حاضری کی آرزو نے کر دیا پھر بے قرار ہو کرم سرکار اب تو ہو گئے غم بے شمار. سبحان اللہ ماشاء اللہ، انتہائی خوبصورت کلام، مجھے بہت اچھا لگتا ہے. اویس قادری کی آواز میں اکثر سنتی رہتی ہوں اور آپ کی آواز میں تو ماشاء اللہ بہت خوبصورت. مفتی صاحب موجود ہیں. مفتی صاحب हाणे आराम सां सख़्तु गर्मियुनि जे तरफ़ पाण वधूं पिया ऐं क्लाइमेट चेंज त हूअं ई आहे, पर रोज़नि जे बाबति जेकॾहिं असां डिस्कस कयूं त उहे माण्हू जेके सख़्तु कमु कनि था, तमामु घणो घरो उन्हनि जो कमु आहे, मज़दूर आहिनि जेके रोज़ा नथा रखी सघनि, सो इस्लाम उन बाबति केतिरी रिआयत ॾिए थो, इस्लाम जा कीअं रूल्स रेगुलेशन? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सभ खां पहिरीं कम जी नोयत ॾिठी वेंदी त जीअं जेकॾहिं गर्मी पंहिंजी शिदत इख़्तियार करे थी वञे ऐं हुन जो जेको कमु आहे उहो उस में आहे, हुनखे 8 कलाक 9 कलाक ॾींहं जा ॿाहिरि सिज जी तपिश ते ई हुनखे कमुकार करिणो थो पए, मज़दूरी जी सूरत में या का ॿी सूरत आहे, जीअं छतुनि जी भराई वग़ैरह हूंदी आहे, हेठि मथे लहणु चढ़णु, गर्मी वग़ैरह. त हाणे जेकॾहिं उहो शख़्स चवे थो त जेकॾहिं मां रोज़ो थो रखां त मूंखे बीमार थियण जो अंदेशो आहे या मुंहिंजे हलाक थियण जो अंदेशो आहे ऐं मां रोज़े खे न निभाए सघंदुसि, त पोइ उन जे लाइ हिकिड़ी सूरत इहा आहे त उन शख़्स वटि जेकॾहिं का अहिड़ी शइ मौजूदु आहे जेका हू सेल करे हीअ ॾींहं रमज़ान शरीफ़ जा गुज़ारे थो सघे, त पोइ उन सूरत में उहा सेल करे त उन्हनि ॾींहंनि में पंहिंजो राशन वग़ैरह करे पंहिंजा रोज़ा पूरा कंदो. पर उन सां गॾोगॾु इहो बि त जिथे उन जी जॉब आहे जेका उते नौकिरी करे थो त उहा उनखे इजाज़त उतां मिले थी ऐं इहा बि आहे क्लियर आहे त ईद रमज़ान जीअं गुज़रंदो ईद थींदी त वरी वापसि इन साॻी जॉब ते मूंखे लॻायो वेंदो या इन जे मुतबादिल ॿी जॉब जो हुनखे कंफर्म आहे त मूंखे लॻायो वेंदो, त उन सूरत में जेको आहे पोइ जेको आहे त हीअ त पंहिंजा रोज़ा पूरा कंदो, कंटिन्यू कंदो. पर जेकॾहिं इहा कंडीशन आहे त उहो ग़रीब आहे ऐं का अहिड़ी शइ बि न आहे जेका सेल करे हू उनखे ऐं जेको पंहिंजे राशन वग़ैरह जो इंतज़ामु करे जो हुनजी हिकु मंथ जी हिकिड़े महीने जी सैलरी हुनखे न मिले, पघार न मिले, अहिड़ी का कंडीशन आहे त उहा नथो अफोर्ड करे सघे, या इहो आहे त अफोर्ड त फ़िलहालु आर्ज़ी तौरु करे वेंदो, पर हाणे वरी उन खां पोइ रमज़ान शरीफ़ खां पोइ हुनखे नौकिरी खां जवाबु ॾिनो थो वञे की हाणे तूं वञी थो त असां तुंहिंजी जॻह ते मुतबादिल ॿियो हा त उन सूरत में या ॿी कंहिं नौकिरी जो बि हुनखे यकीन न आहे त उन सूरत में इस्लाम हुनखे इजाज़त ॾिनी आहे त हाणे हिन जे रिस्क जो मामिलो आहे, उन सां गॾोगॾु हिन जी जान जो मामिलो आहे, छो त जान जो जेको मामिलो आहे उहो तमामु अज़ीम आहे, उनजी इस्लाम भरपूर तरीक़े सां हिफ़ाज़त कई आहे. त पोइ अहिड़ी सूरत में और रोज़नि खे छॾींदो, पोइ जॾहिं बि हुन जीअं थोरो मौसम सही थिए हू सम्झंदो त हाणे मां बर्दाश्त करे वेंदुसि त पोइ उन सूरत में तॾहिं उन्हनि जी उहा क़ज़ा करे छॾींदो. माशा अल्लाह, इस्लाम केतिरो ख़ूबसूरत दीन आहे, केतिरी इस्लाम हर तरह सां असांजी हर तरह सां ख़ूबसूरत आहे. हालांकि सोचण में या ॿुधण में कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त इस्लाम घणो ॾुखियो आहे, घणियूं पाबंदियूं आहिनि, पर ॾिठो वञे त इस्लाम खां ख़ूबसूरत दीन को आहे कोन. अच्छा मुफ्ती साहब, उनखां अलावा
उहे माण्हू जेके अफोर्ड न करे सघंदा आहिनि रोज़ जी बुनियाद ते खाद खुराक, उन्हनि जे लाइ मुश्किल थिए थी। छो त थींदो आहे न हिकिड़ो त हिकिड़े महीने जा रोज़ा, कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके साल जा 12 महीना रोज़नि ते आहिनि, घटि खाइनि पीअनि था, उन्हनि वटि ज़रूरत जो सामान घटि थिए थो, त उन्हनि बाबति कीअं बयानु आहे? जेको पाण खे माना खाद खुराक अफोर्ड ई कोन थो करे सघे ऐं उनखे ख़बर आहे त हाणे जेकॾहिं मां इन कंडीशन में रोज़ो रखंदुसि त मूंखे नुक़सानु थींदो, मुंहिंजो मर्ज़ वधंदो, मुंहिंजी हलाकत ॾे वेंदुसि, त पोइ इस्लाम उनखे इजाज़त ॾिनी आहे त जॾहिं तुंहिंजा तो वटि वसाइल अचनि ऐं तुंहिंजो बहितरु थिए त उन सूरत में पोइ तॾहिं उनखे क़ज़ा करणी आहे। उहा कंडीशन उहा जॾहिं इहो ख़दशो हुजे त हाणे जेकॾहिं मां इन कंडीशन में माना बुख उन ते रोज़ा रखंदो अचां त मां बीमार थी पवंदुसि, ऐं उहो बीमार थियण जो उनखे या त को मुस्तनद डॉक्टर चवे त जेका तुंहिंजी कंडीशन आहे, तुंहिंजी खुराक कोन्हे, तोमें विटामिन जी कमी आहे, ऐं जेकॾहिं तूं रोज़ो रखंदे त तुंहिंजी जेका आहे बीमारी वधंदी, हलाकत ॾे तूं वञी थो सघे, या उनजे तजुर्बे मां साबित आहे, माना हुनखे इहो तजुर्बात मां गुज़रियो आहे त उहो ईअं कंदो आहे त उन सूरत में हिन सां हिन खे इहो जानी नुक़सानु थींदो आहे, त पोइ उन सूरत में इस्लाम इजाज़त ॾिनी आहे, नरमी ॾिनी आहे त तव्हां ॿियो रस्तो इख़्तियार कयो, पोइ जॾहिं बहितरु थिए त तव्हां उन्हनि जी क़ज़ा कजो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट से रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, ऐं क्विज़ ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो लाइट शरबत आहे जेको रमज़ान में त हर घर में तमामु मां सम्झां थी ज़रूरी आहे। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल जो वाइटल फॉर्मी वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। सिंध जो शान टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में आऊं भलीकार चवां थी, ऐं रहमतुनि भरियो जेको अशरो हुयो उहो ख़ुदा हाफ़िज़ चई चुको आहे। 10 रोज़ा कंप्लीट पाण कया आहिनि। अॼु मग़फ़िरत जो ही जेको अशरो आहे हिन में पाण आहियूं, ऐं ख़ूबसूरत गुफ़्तगू हली रही आहे हिन प्रोग्राम में। नातिया कलाम पाण ॿुधी रहिया आहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक थी रहियो आहे हिन महफ़िल में। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, पंजाब जो ज़ाइको झलके थो BBS में। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि नाज़रीन मशवरो वठी सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी जे लाइ ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान जी, सिंध जो शान टपाल मेज़बान ऐं माहीन असां सां गॾु मौजूदु आहिनि। माहीन आपसे नातिया कलाम सुनना चाहेंगे। जी बिस्मिल्लाह कीजिए आप। सैयदना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना व मौलाना मुहम्मद व अला सैयदना अली व सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन व अला आलिही व
وصحبه وبارك وسلم وبارك وسلم. پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے، پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے. بھیجے اگر سلام تو، ہاں بھیجے اگر سلام تو آتا جواب ہے. اللہم صل علی سیدنا و مولانا محمد. اللہم صل علی سیدنا و مولانا محمد. سبحان اللہ سبحان اللہ. جبھی میری ہو سنگے در تمہارا یا رسول اللہ، جبھی میری ہو سنگے در تمہارا یا رسول اللہ. یہی ہے ایک جینے کا سہارا یا رسول اللہ. اور زمانہ چھوٹ جائے روٹھ جائے کچھ نہیں پرواہ. زمانہ چھوٹ جائے روٹھ جائے کچھ نہیں پرواہ. نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ. نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ. اور ہمارا کیا یقین ہے، سنیے. غلامان نبی ہوں حشر میں پہچان جائیں گے. غلامان نبیوں حشر میں پہچان جائیں گے کہ ہوگا حشر میں بھی ان کا نعرہ یا رسول اللہ. کہ ہوگا حشر میں بھی ان کا نعرہ یا رسول اللہ. جبھی میری ہو سنگے در تمہارا یا رسول اللہ. کیونکہ یہی ہے ایک جینے کا سہارا یا رسول اللہ. سبحان اللہ سبحان اللہ. ماہین بہت پیاری آپ کی آواز. ماہین ناظرین برکت الاسلام مدرسہ جو قاری محمد علی صاحب جن رن کرے رہا ہیں اتاں کا تربیت حاصل کئی ہے. تمام بہترین تہاں جی اکیڈمی جا بارڑا اساں وٹ ایندا آہن تے جی نعتیہ کلام خوبصورت طریقے سے پرفارم کندا آہن. ناظرین اساں ہن طرف اگیاں ودناسیں. اسلم بھا اساں ساں گڈ موجود آہن.
सो अव्हां खां टैंक तयारु कराईंदासीं बिल्कुलु जी। कहिड़ो फ्लेवर तव्हां रेडी कंदव? अॼु असां ऑरेंज फ्लेवर तयारु कंदासीं। ज़बरदस्त असांजो तव्हांजो फेवरेट आहे जी। मुंहिंजो त फेवरेट कलर ठही वियो, अॼु तव्हांजी फेवरेट ठहंदो। जी हा। हिकिड़े जग में केतिरा स्पून? हिकिड़े जग में असां 3 स्पून ऐड कंदासीं। जी। भरे भरे जेके तव्हां हुन में इस्तेमालु करे सघो। ओके। 3 स्पून सां कलर सुठो अची वेंदो आहे। जी हा। ऐं वाइटामिन सी सां भरपूर आहे ड्रिंक, वाइटामिन डी सां भरपूर आहे टैंक जी ड्रिंक नाज़रीन, ऐं ज़िंक सां भरपूर आहे। ऐं ॿार बि तमामु घणो पसंदि कंदा आहिनि, इज़ीली रेडी करे वेंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, मां तव्हां सां कल्ह बि ॻाल्हि कई आहे त हीअ असां माना आसान माना ड्रिंक आहे, माना कोई बि ठाहे सघे थो घर में। जी। कोई ॿार हुजे या कोई बुज़ुर्ग हुजे, आराम सां रेडी करे सघे थो। एनर्जेटिक ड्रिंक बि आहे ऐं एनर्जेटिक रमज़ान चयो वञे थो। हिन तरफ़ असां वटि माशाल्लाह सां मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु रहिया। मुफ़्ती साहब ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां अॼु आयो ऐं असांखे अॼु थोरो घटि तव्हां टाइम ॾेई सघिया आहियो, पर माशाल्लाह सां तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां असां सां साथ निभायो। नाज़रीन वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, कैतमाद जो हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। नेल्सन पैंट्स जो ऐं नेल्सन पैंट रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट खे चयो वञे थो त आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन टैंक जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। वाइटल चांहि ठाहिण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जो शान टपाल मेज़बान। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां अज़मत रमज़ान में ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन, ख़ूबसूरत ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही आहे। तव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो। रहमतुनि भरियो रमज़ान, मग़फ़िरत भरियो रमज़ान, ख़ूबसूरत रमज़ान ऐं ख़ूबसूरत ट्रांसमिशन अवां जे लाइ। नाज़रीन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, कैतमाद जो हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो टैंक रिफ्रेशिंग ड्रिंक, रिफ्रेशिंग रमज़ान ऐं भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। क्विज़ जो क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जो शान। ऐं हिन तरफ़ असां अॻियां वधंदासीं। असां वटि कारी मोहम्मद अली साहब तशरीफ़ फरमा आहिनि। आपसे नातिया कलाम सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। मुस्तफ़ा की सबसे ऊंची शान है, मुस्तफ़ा की सबसे ऊंची शान है। मेरा नबी मेरा ईमान है, मेरा नबी मेरा ईमान से ऊंची शान है। मुस्तफ़ा मुस्तफ़ा की सबसे ऊंची शान है। मेरा नबी मेरा ईमान है। मुस्तफ़ा के इश्क में हज़रत बिलाल या नबी या मुस्तफ़ा कहते रहे, या नबी या मुस्तफ़ा कहते रहे। ये बिलाली इश्क का फरमान है। मेरा नबी मेरा ईमान है, मेरा नबी मेरा ईमान है। मुस्तफ़ा की आँख का तारा अली
جانو دل سے کہ ہمیں پیارا علی، جانو دل سے کہ ہمیں پیارا علی، علی 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 علی، جانو دل سے ہے ہمیں پیارا علی۔ اہل حق کی محفلوں میں آج بھی گونجتا ہے ہر طرف نعرہ علی، مولا علی 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 مولا علی علی علی، گونجتا ہے ہر طرف نعرہ علی۔ مرتضیٰ تو مصطفیٰ کی جان ہے، میرا نبی میرا ایمان ہے، میرے صدیق عمر عثمان علی چاروں کے حق پر ہے یاران نبی، چار یاروں کا یہی نعرہ رہا، میرا تو سب کچھ ہے بس میرا نبی، ہر صحابی کا یہی اعلان ہے، میرا نبی میرا ایمان ہے۔ ماں نے بچپن میں ہمیں سکھلا دیا آقا کی سنت کبھی نہ چھوڑنا، کوئی غم ہو کیسے ہی حالات ہو بیٹا یار بھی اور بار بھی نہ چھوڑنا، ان کے صدقے زندگی آسان ہے، میرا نبی میرا ایمان ہے، میرا دل بھی بولے نبی نبی، ہر سانس پکارے نبی نبی، ہم سب کا نعرہ نبی نبی، ہم سب نے پکارا نبی نبی، صدیق کا نعرہ نبی نبی، عمر کا نعرہ نبی نبی، عثمان کا نعرہ نبی نبی، حیدر کا نعرہ نبی نبی، میرے دل نے پکارا نبی نبی، نبی نبی کا مصطفیٰ کی سب سے اونچی شان ہے، میرا نبی میرا ایمان ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ جی ماشاء اللہ۔ اساں اگیاں ودوں تا اسلم صاحب موجود ہیں ऐं उन्हनि खां असां टपाल मेज़बान जी चांहि तयारु कराईंदासीं जी। तव्हां हाणे तयारु कंदव टपाल मेज़बान सिंध जो शान, सिंधी मेज़बानी जो शान टपाल मेज़बान ज़बरदस्त जी। पाण बि तव्हां पीओ, पंहिंजे महिमाननि खे बि तव्हां पीआरे सघो था। ऐं महिमाननि जे त लाइ ख़ासि हूंदी आहे, जो महिमान चवंदा ख़ासि तौर ते चवंदा आहिनि त महिमानी में अगरि चांहि न हुजे न हा बिल्कुलु त चओ महिमानी अधूरी रहिजी वेंदी आहे। सिंधियुनि वटि को महिमान अचे जी मानी खाए न खाए चांहि ज़रूरु असां हुनखे प्यारे बिल्कुलु बिल्कुलु, चांहि असांजी सिंधी जी हिकिड़ी माना ॼण पहचान थी वई आहे, चांहि सिंधी मेज़बानी जी सुञाण सिर्फ़ु टपाल मेज़बान। टपाल मेज़बान ऐं वरी जॾहिं मानी खाई वठंदा आहियूं उन खां पोइ चांहि जी ज़रूरत पवंदी आहे पाण खे। ऐं रमज़ान में त एनी हाउ माना सहरी खां सां गॾु चांहि हुजे, इफ़्तारी सां गॾु चांहि हुजे त पोइ सहरी ऐं इफ़्तारी असांजी कंप्लीट हूंदी आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीन भाउ असलम तव्हां चांहि तयारु कयो और मैं आप सबकी शुक्रगुजार हूँ। आप आए, हमारी ट्रांसमिशन को माशाल्लाह से आपने खूबसूरत बनाया। आप मेहमान बने कारी मोहम्मद अली भाई कोइस के, माहीन तव्हां मेहमान बनिया फुरमीजा, और आप बिलाल हाफिज़ बिलाल असां वटि नाज़रीन मौजूद रहा, मैं आपकी भी थैंकफुल हूँ। आप मेहमान बने पांडा के सफ़ाई और सेहत साथ साथ। नाज़रीन हींअर मां तव्हां खां इजाज़त वठंदमि, पर अॼु मूं जीअं स्टार्टिंग में ॻाल्हि कई, जीअं मूं इंट्रो ॾिनो त मूं वटि ॿ चारि शयूं हुयूं जेके मां तव्हां सां डिस्कस करणु चाहियूं पे, तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियो पे। उहे मुंहिंजा नाज़रीन जेके थ्रू दी टेलीविज़न स्क्रीन असां सां कनेक्टेड हूंदा आहिनि। हिकिड़ो त माह रमज़ान झटि गुज़री वेंदो आहे, ॾींहं ईअं ई गुज़री वेंदा आहिनि, वक़्तु ईअं ई गुज़री वेंदो आहे, ज़िंदगी ईअं ई गुज़री वेंदी आहे। ऐं वक़्तु जेको गुज़री वेंदो आहे उहो असांखे घणो कुझु सेखारे बि वेंदो आहे। यकीनन इहा वक़्त जी तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि हूंदी आहे त झटि गुज़रंदो आहे, घणो कुझु सेखारींदो आहे, पर सिखणु असांजो कमु आहे। यानी जेकॾहिं असां सिखूं नथा, असां पंहिंजी लर्निंग स्टॉप करे छॾी आहे, असां एक्सेप्ट नथा कयूं, एक्सेप्ट करण जी क्वालिटी असां में कोन आहे, त पोइ असांजी जेका ज़िंदगी आहे उहा किथे न किथे रैगान वञे पई, कुझु हासिलु न पिया कयूं। सो ही मख़सूस असांखे जेके माह रमज़ान जा ॾींहं मिलिया आहिनि, इबादतूं यकीनन पाण खे करणियूं आहिनि। यकीनन पाण सुहिणे तरीक़े सां सभु चाहींदासीं त माह रमज़ान जो महीनो जेको आहे हिन मां भरपूर पाण फ़ाइदो हासिलु कयूं, पर जेका कंटिन्यूअस लर्निंग आहे उनखे पाण खे कॾहिं बि छॾणु न खपे। नाज़रीन, माह
रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां भरपूर सहकार जेको मौजूदु रहियो ब्रुकबॉन्ड सुप्रीम डस्ट जो मौजूदु रहियो अॼु जी ट्रांसमिशन में। ब्रुकबॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार अज़मत रमज़ान में मौजूदु रहियो। नेल्सन पैंट आला नेशनल पैंट ब्रांड आहे, चयो वञे थो रंग ज़िंदगी जो, ऐं यकीनन तमामु ज़िंदगी जा रंग ख़ूबसूरत ई थींदा आहिनि। नाज़रीन, स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे अॼु जी ट्रांसमिशन में टैंक बणाइण वारनि जी टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं टैंक में विटामिन सी आहे, विटामिन डी आहे, ज़िंक सां भरपूर आहे, एनर्जेटिक ड्रिंक आहे ऐं एनर्जेटिक रमज़ान बणाईंदी आहे इहा ड्रिंक। नाज़रीन, भरपूर अॼु जी ट्रांसमिशन में सहकार मौजूदु रहियो आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही आहे वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे अॼु जी ट्रांसमिशन में वाइटल जी वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। फॉर मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं हीअ जेके गिफ्ट पैक्स आहिनि इहे ॾाढा शानदार आहिनि, ॾाढा ज़बरदस्त गिफ्ट पैक्स आहिनि। नाज़रीन, उन खां अलावा असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे टपाल मेज़बान जी। सिंध जो शान टपाल मेज़बान मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त।